यार बुखारी शरीफ जी सबक पढ़ी हुई थी, हदीस पढ़ी हुई थी। हदीस पढ़ लाया मैं गुजारिश कर दोस्त मोहतरम मौलाना कुर्बान अली साहब बालकनी के वो हदीस शरीफ बुखारी शरीफ जी आखिरी हदीस पढ़ी। मोहतरम मौलाना कुर्बान अली बालकनी सबे दोस्त आराम एहतराम सबे रहो। बुखारी शरीफ हदीस पढ़ी। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बाब क़ौलिल्लाहि व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा व अन्ना अमालु बनी आदम व क़ौलुहुम यूज़न व क़ाल मुजाहिद अल क़िस्तासु अल अदल बिर्रूमियति व युक़ालु अल क़िस्त मस्दरुल मुक़सित व हुवल आदिल व अम्मल क़ासिद फ़हुवल जाहिद व बिही قال حدثنا أحمد بن أشقاب قال حدثنا محمد بن فضيل عن عمارة بن كعكع عن أبي زرعة عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال النبي صلى الله عليه وسلم كلمتان حبيبتان إلى الرحمن خفيفتان على اللسان ثقيلتان في الميزان سبحان الله وبحمده سبحان الله العظيم। अल्हम्दुलिल्लाह 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 नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु बाब क़ौलिल्लाहि व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह व अन्न अअमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़नु तूज़नु व क़ाल मुजाहिद अल क़िस्तासु अल अदलु बिर्रूमिय्यह व युक़ालु अल क़िस्त मस्दरुल मुक़सित व हुवल आदिलु व अम्मल क़ासितु फ़हुवल जाइर व बिही क़ाल हद्दसना अहमद बिन अशकाब क़ाल हद्दसना मुहम्मद बिन फ़ुज़ैल अन उमारत बिन अल-क़अक़ा अन अबी ज़ुरअत अन अबी हुरैरत रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतान हबीबतान इलर्रहमान खफ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फ़िल मीज़ान सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। सब दोस्त अहबाब इन अल्फाज के अमा दोहरायो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम।
वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तव्हां असांखे अहिड़ी दीनी तक़रीब में हाज़िरी जी सआदत नसीब फरमाई आहे जंहिं तक़रीब में हदीस पाक जे दर्श में तव्हां सां गुनाहगार मुसलमान शरीक आहियूं। हदीस पाक जो मक़ाम मर्तबो तमामु वॾो आहे, तंहिंजे करे जॾहिं मुसलमान हदीस पाक जे दर्स में वेहे, इन अदब इन तसव्वुर ख़्याल सां वेहे, ॼण मां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस ऐं कचहरी में वेठो आहियां। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमहुल्लाह जेके इमाम बुखारी जा उस्ताद आहिनि, फरमाइनि था जॾहिं मुंहिंजे साम्हूं हदीस पाक हूंदी आहे त मां उन हदीस पाक में इन तसव्वुर ऐं ख़्याल सां वेठो हूंदो आहियां ॼण अब्दुल्लाह बिन मुबारक पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस ऐं कचहरी में वेठो आहे। तंहिंजे करे मुसलमानो, ॼण तव्हां असां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस ऐं कचहरी में वेठा आहियूं। आम तरह सां मदारिस जे अंदरि मामूल हूंदो आहे त बुखारी शरीफ़ जे आख़िरी हदीस जो इंतिखाब कंहिं आलिम दीन जो कबो आहे ऐं इज्तिमा में उन हदीस पाक जो दर्स थींदो आहे। पोइ उन में चूंकि अवाम नास जे मुनासिबत सां गुफ़्तगू करणु लाज़मी हूंदी आहे, तंहिंजे करे कोशिशि इहा कबी त हदीस पाक खे सहल तरीक़े सां सम्झूं ऐं आम गुफ़्तगू थिए जीअं अवाम नास जे फ़हम ऐं सम्झ जे मुआफ़िक़ थिए। इमाम बुखारी रहमहुल्लाह हिन जो ही किताब आहे अल जामिउ अस सहीह अल मुस्नद। ही हदीस पाक जो किताब असहुल कुतुब बाद किताबिल्लाह, हिन खे इहो मक़ाम ऐं मर्तबो आहे उन नेक सालिबान जे इख़लास जे करे जो क़ुरान शरीफ़ खां बाद हदीस जी किताबनि में रब साईं शान मर्तबो हिन किताब खे वधीक अता फरमायो। हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह उन जो लक़ब अबू अब्दुल्लाह मोहम्मद बिन इस्माइल बिन इब्राहिम बिन मुगीरह बिन बरदिज़। ही मुहद्दिस आलिम दीन ॿी सदीअ जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। जुमअतुल मुबारक जे ॾींहुं हिन जी विलादत थी। जॾहिं हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह ॼमिया त हिन जो अबो वालिद साहब अॻ में फ़ौत थी चुको हो, यतीम ॿारड़ो हो, पंहिंजी माउ जी गोद में हो। हिन जो वालिद हज़रत इस्माइल रहमहुल्लाह उहो बि वॾो आलिम ऐं मुहद्दिस हो। हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रहमहुल्लाह जो तिलमीज़ ऐं शागिर्द आहे। हज़रत इस्माइल रहमहुल्लाह जॾहिं मरज़ुल वफ़ात जे वेझो थियो त हिकिड़े मुहद्दिस खे फरमायईं त मां दुनिया मां वञा थो, लेकिन मां पोयां जेको पंहिंजो तरको ऐं मिल्कत छॾी आहे उन तरके ऐं मिल्कत में हिकिड़ो बि रुपयो हराम जो ऐं मशकूक न आहे, हराम ऐं मशकूक न आहे। ऐं उन हलाल ऐं पाकीज़ह मिल्कत जे करे अल्लाह साईं हिन खे पुटड़ो अहिड़ो अता फरमायो जो रब साईं हुनखे इल्म ऐं दीन जी दौलत सां नवाज़ियो। मुसलमानो, हलाल वॾे में वॾी नेमत आहे। अक़ले हलाल सिदके मक़ाल। अल्लाह जा नेक सालिबान था फरमाइनि, इंसान हिकु हलाल खाए, ॿियो इंसान सच ॻाल्हाए। हलाल खाईंदो त सच जी तौफ़ीक़ थींदी, जॾहिं हलाल न खाईंदो, मशकूक हराम खाधो हूंदो त सच जी तौफ़ीक़ न थींदी आहे। तंहिंजे करे हलाल लुक़्मो वॾे में वॾी नेमत आहे। हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह नंढड़ा ॿारड़ा आहिनि, माउ जी गोद में आहिनि त नंढपिण में हिन जे अखियुनि मां नज़र दीद ख़तम थी वई, नाबीनो थी पियो। हिन जी अमड़ वालिदा माजिद सालिह औरत हुई, दीनदार औरत हुई। जेकॾहिं तव्हां असां तारीख़ पढ़ंदासीं
त कॾहिं मुसलमान जो उहो दौर थो अची बणिजे जो मस्जिद नबवी में बि औरतूं क़ुरान हदीस जो दर्सो ॾींदियूं, बैतुल्लाह शरीफ़ में क़ुरान हदीस जो दर्सो ॾींदियूं। हज़रत सईद बिन मुसय्यब रहमहुल्लाह ताबई बुज़ुर्ग आहे, अब्दुल मलिक बिन मरवान उमवी ख़ानदान जो ख़लीफ़ो आहे। उनखे ख़्याल थी पियो त मां पंहिंजे पुट वलीद जो रिश्तो वठां सईद बिन मुसय्यब रहमहुल्लाह खां। हाणे उनजी नियाणी हुई बीबी दुर्रह रहमहुल्लाह। त अब्दुल मलिक बिन मरवान जॾहिं रिश्ते जी घुर कई त हज़रत सईद बिन मुसय्यब उन ताबई बुज़ुर्ग फरमायो त न, तुंहिंजे घर में दुनिया ऐं पैसो आहे, मां पंहिंजी नियाणीअ खे क़ुरान हदीस जो इल्मु ॾिनो आहे, अहिड़े घर में मां नियाणी नथो ॾेई सघां। पोइ इन सईद बिन मुसय्यब ताबई बुज़ुर्ग पंहिंजी नियाणी पंहिंजे शागिर्द खे ॾिनी, हज़रत इब्न वुदाह रहमहुल्लाह, जेको अॻिते हली वॾो मुहद्दिस आलिम थियो। हज़रत इब्न वुदाह जो जॾहिं रिश्तो थियो उन मुहद्दिस जी नियाणीअ सां घोट कुंवार चंद ॾींहं रहिया। हाणे हज़रत इब्न वुदाह पंहिंजी घरवारी बीबी दुर्रह खे चयो त मूंखे इजाज़त ॾे त मां उस्ताद सईद बिन मुसय्यब जी ख़िदमत में वञी हदीस जो इल्मु हासिलु कयां। त घरवारी चवणु लॻसि त या इब्न वुदाह इजलिस मई फइन्नी उअल्लिमुका इल्म सईद। ऐं इब्न वुदाह, जॾहिं तूं मूंसां रिश्तो ऐं निकाह कयो आहे त हाणे हज़रत सईद बिन मुसय्यब वटि तोखे वञण जी ज़रूरत कोन्हे। हाणे हज़रत सईद जे क़ुरान हदीस जो इल्मु तोखे घर में मिलंदो। त मुसलमानो ॾिसो, आहे औरत ज़ात, पर रब साईं उनखे क़ुरान हदीस जी दौलत सां एॾो नवाज़ियो आहे। तंहिंजे करे ईअं नाहे त को औरतुनि में कमाल न आहे। अमा आयशा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु अन्हा खे 2210 हदीसूं आहिनि, 2210 हदीसुनि जी रावी आहे। लेकिन अमा आयशा जा जेके शागिर्द आहिनि उहे आहिनि 299 अमा आयशा जा शागिर्द आहिनि, जंहिंमें 63 खनि औरतूं आहिनि, बाक़ी अमा आयशा जा शागिर्द मर्द आहिनि। ॾिसो औरत ज़ात आहे, अल्लाह साईं इल्म दीन सां एॾो नवाज़ियो आहे। त ख़ैर इमाम बुखारी जी अमड़ वालदा माजिद सालिह दीनदार औरत हुई। राति जो जंहिंमहिल तहजुद ते उथे त रब खां दुआऊं घुरे, अल्लाह साईं मुंहिंजे बचड़े खे अखियुनि में नज़र दीद अता फरमाए। तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अद्दुआउ मुख़िल इबादत, दुआ इबादत जो मग़ज़ आहे। ऐं अक्सर माण्हूअ खे दुआ जी अहमियत जी ख़बर ई कोन्हे। मुसलमानो, दीन में हर इबादत नेकीअ खां पोइ दुआ आहे। नमाज़ पढ़िजे, क़ुरान पढ़िजे, ज़िक्र कजे, रोज़ो छोड़िजे, अफ़्तारी जे वक़्त में, सहरी जे वक़्त में दुआ वॾे में वॾी नेमत आहे। हिकिड़ो हूंदो आहे इंसान दुआ में लफ़्ज़ चवंदो आहे पढ़णु, ॿियो आहे अल्लाह खां घुरणु, इन में वॾो फ़र्क़ु आहे। इंसान दुआ में जॾहिं रब जे आॾो अचे, ईअं नाहे त ज़ुबान सां लफ़्ज़ चवंदो वञे, ग़फ़लत सां न, बल्कि घुरे रब खां। घुरण में इंसान पंहिंजे दिलि दिमाग़ जो ख़्यालु तसव्वुर उन जे तरफ़ करे, तंहिंजे करे घुरण ऐं पढ़ण में फ़र्क़ु आहे। अक्सर माण्हू जी दुआ हूंदी आहे सिर्फ़ु उहे पढ़णु, या क़ुरान जो आयतूं पढ़ंदा, या अहादीस मुबारक में जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं ॾसियूं हुन, या माण्हू ईअं वेठो पढ़ंदो। पर न, घुरिजे इंसान, जीअं काशे घुरबी आहे, ईअं घुरण जे अंदाज़ सां, साइल जे अंदाज़ सां, निवड़त जे अंदाज़ सां इंसान दुआ घुरे। दुआ त वॾे में वॾी इबादत आहे। त इमाम बुखारी जी अमड़ दुआऊं घुरियूं। पोइ हिन खे ख्वाब में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नबीअ जी ज़ियारत थी। उन अल्लाह जे रसूल पैगम्बर हिन खे बिशारत ॾिनी त तुंहिंजे बचड़े खे रब नज़र दीद अता फरमाईंदो। हाणे सुबुह जो इमाम बुखारी रहमहुल्लाह निंड खां जो उथियो, ॿारड़ो नरड़ो, त हिन जे अखियुनि में नज़र दीद हुई। राति जो अमड़ ख्वाब लधो, सुबुह जो पंहिंजे बचड़े जे अखियुनि में दीद ॾिठईं। पोइ रब साईं हिन बचड़े खे अहिड़ी दीद अता फरमाई जो हिन अतारीख़ुल कबीर हिकिड़ो हदीस जो किताब लिखियो आहे 9 जिल्दनि में, ऐं उहो मस्जिद नबवी में रोज़े पाक ते राति जे वॻड़े में हुन लिखियो अथई, चंड जी रोशनाईअ ते। अल्लाह साईं अहिड़ी दीद ॾिनसि जो चंड जी रोशनाईअ ते हिन हदीस पाक जो किताब लिखियो आहे, अतारीख़ुल कबीर। इमाम बुखारी जो हिकिड़ो ॿियो किताब आहे अल मुफ़रद, हुन में बि बहितरीन उन जो इल्मी मवाद आहे। त ख़ैर हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह जॾहिं 10 सालनि जा थिया, त 10 सालनि जा हज़रत इमाम हाशिद रहमहुल्लाह तो फरमाए त
इमाम बुखारी जॾहिं 10 सालनि जो हुयो हिन खे 70,000 हदीसूं यादि हो 70,000 हिन खे हदीसूं यादि हो अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह जॾहिं तालिबी ज़माने में अॻिते हलिया त हिन खे घणो हदीस जो ज़ख़ीरो यादि थियो हाणे इमाम बुखारी खे 6 लख हदीसूं उन्हनि 6 लखनि हदीसुनि मां चूंडे करे हिन बुखारी शरीफ़ जूं हे हदीसूं जमा करे लिखियूं उन वक़्त में किताब जेके हदीस पाक जा लिखबा हुआ उन में रब्त याबिस हदीसूं हूंदियूं ज़ईफ़ बि हूंदियूं इमाम बुखारीअ खे ख़्यालु थी पियो त मां सही हदीसूं लिखां तंहिंजे करे 6 लख हदीसनि जो मजमूए मां उन ही हदीस जो किताब लिखियो आहे जेको 4,000 हदीसनि जो मजमूओ अची बणिजे थो इमाम बुखारी रहमहुल्लाह अल्लाह से हिन खे ग़ज़ब जो हाफ़िज़ो अता फ़रमायो बेइंतिहा हाफ़िज़ो अता फ़रमायो पंहिंजे दौर जा हिन जे दौर जा मुहद्दिस आलिम था चवनि त अल्लाह से हिन खे वॾे हाफ़िज़ सां नवाज़ियो एतिरे क़दुरु जो हज़रत इमाम बुखारी जे मुतालिक़ हज़रत इमाम अहमद बिन हंबल या अहिड़े तरीक़े सां इमाम अबू हाशिद इहे था फ़रमाइनि त पंहिंजे दौर जो वॾे में वॾो हाफ़िज़ुल हदीस ही आलिम हो पंहिंजे दौर में हिन जे दौर में हम असर इमाम मुस्लिम बि थी गुज़रियो आहे जंहिंजी मुस्लिम शरीफ़ आहे अहिड़े तरीक़े सां सुनन दारमी वारो बि हिन जे हम असर आहे पर उन वक़्त जा उलमा था फ़रमाइनि त इमाम मुस्लिम खे या सुनन दारमी खे एतिरियूं हदीसूं यादि न हूं जेतिरो हदीस जो हाफ़िज़ो हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह खे अल्लाह से अता फ़रमायो हिन इमाम बुखारी जा 1,000 खां वधीक उस्ताद आहिनि पर उन्हनि उस्तादनि में हिन जा हनफी उस्ताद बि घणा आहिनि तक़रीबन 60 जे क़रीब हिन जा हनफी उस्ताद आहिनि जेके फ़िक़े हनफी सां निस्बत रखनि था या बिलवास्ता इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जा शागिर्द आहिनि या बिला वास्ता मसलन अब्दुल्लाह बिन मुबारक इहो हनफी मुहद्दिस आहे जेको इमाम बुखारी रहमहुल्लाह जो उस्ताद आहे हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा जो शागिर्द आहे अहिड़े तरीक़े सां यहया बिन मईन जेको इमाम बुखारी जो उस्ताद आहे ऐं हज़रत इमाम अहमद बिन हंबल सां गॾु इल्मु पढ़ियो इहो यहया बिन सईद जो शागिर्द ऐं तिलमीज़ आहे इन यहया बिन मईन खे 7 लख हदीसूं यादि हो उन्हनि जे उस्ताद यहया बिन सईद खे 10 लख खां वधीक हदीसूं यादि हो त उन वक़्त में दीनी चर्चो एतिरो हूंदो हो जो उहे तालिबुल इल्म मुहद्दिस आलिम हदीस खे घणो यादि कंदा हुआ अहिड़ो दीनी माहौल हो इन जे करे हज़रत इस्माईल रहमतुल्लाह अलैह जे उस्तादनि में जेकर नज़र कबी त हिन जा हनफी उस्ताद बि अहिड़ा थी गुज़रिया आहिनि जेके इमाम आज़म अबू हनीफ़े जा शागिर्द आहिनि हाणे बुखारी शरीफ़ में जेके अहादीस आहिनि उन्हनि में हिकिड़ियूं हदीसूं सुलासियात जो इमाम बुखारी खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं कुल 3 रावी आहिनि इन जे करे हिन जे किताब सही बुखारी जो शान ऐं शरफ़ वधीक थियो पोइ आम तरह सां माण्हुनि जे अंदरि या आम उलमा जे अंदरि इहो तसवुर ख़्यालु आहे शायदि असांजे फ़िक़ह जो इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उन खे हदीस में एॾो वॾो कमाल न हो हालांकि इहा उन मुहद्दिस उन फ़क़ीह इमाम आज़म सां ज़ियादती आहे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो उहो मक़ाम आहे मुसलमानो जो फ़िक़े हनफ़ीअ जा जेके हदीस जा किताब आहिनि इमाम अबू यूसुफ़ जो किताबुल ख़राज इमाम मुहम्मद जो मुस्नद इमाम अहमद अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा जो मुस्नद इमाम आज़म आहे इहे हदीस जा उहे किताब आहिनि जंहिंमें रिवायतूं हदीसूं सुनायात जो अचनि थियूं जंहिंमें बरावी हुजनि पूरी बुखारी शरीफ़ में सुनायात जी हिकिड़ी बि रिवायत न आहे हिक बि रिवायत न आहे जो इमाम बुखारी खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं बरावी हुजनि लेकिन फ़िक़े हनफ़ीअ जे हदीस जा उहे किताब आहिनि इमाम अबू यूसुफ़ जो किताब इमाम मुहम्मद जो किताब इमाम आज़म जो किताब उहे हदीस जा किताब आहिनि मसानीद आहिनि जिन में सुनायात ॿ उन में रावी हुजनि उन इमाम याने के उन इमाम अहमद बिन हंबल खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं
या अहिड़े तरीक़े सां हज़रत इमाम अबू यूसुफ खां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं उन्हनि में सुनाइयात जूं रिवायतूं त मालूम थियो त जीअं फ़िक़ह में हनफ़ी फ़िक़ह खे अल्लाह साईं इमामत जो दर्जो ॾिनो तीअं हनफ़ी फ़िक़ह खे अल्लाह साईं हदीस जो बि वॾो मक़ाम मर्तबो ॾिनो आहे। हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती शाफ़ी मसलक जो आहे। इन हिकिड़ो पंहिंजो किताब लिखियो आहे इमाम आज़म जे मनाक़िब ते, मनाक़िब अबी हनीफ़ा। उन में उन मुहद्दिस लिखियो आहे जलालुद्दीन सुयूती रहमहुल्लाह त इमाम आज़म अबू हनीफ़े खे 9 रिवायतूं जेके सहाबिन खां मिलनि थियूं, 9 रिवायतूं आहिनि जेको इमाम आज़म अबू हनीफ़ा सहाबीअ खां पढ़ियो ऐं सहाबी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पढ़ियो। हाणे जेके तव्हां असांजे फ़िक़ह जा मसलक आहिनि शाफ़ई, हंबली, मालिकी, हनफ़ी, इमाम शाफ़ईअ खे इहो मक़ाम न आहे, इमाम अहमद बिन हंबल खे इहो मक़ाम न आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिए कंहिं इमाम खे इहो मक़ाम न आहे। अल्लाह से इहो मक़ाम, इहो शरफ़ हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा खे अता फ़रमायो आहे जो इमाम आज़म अबू हनीफ़ा खे 9 रिवायतूं हदीसूं 9 सहाबनि खां मिलनि थियूं। जेकॾहिं ईअं चइजे त हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ो सहाबीअ जो शागिर्दु आहे त इहा बि ॻाल्हि सची आहे। अल्लाह से इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खे इन मक़ाम सां नवाज़ियो आहे त ख़ैर फ़िक़ह हनफ़ीअ खे अल्लाह से वॾे मक़ाम मर्तबे सां नवाज़ियो आहे। इमाम बुख़ारी रहमहुल्लाह जो जेको हीउ किताब आहे बुख़ारी शरीफ़, बुख़ारी शरीफ़ जीअं अॼु तव्हां असां सिंध धरतीअ ते इन बुख़ारी शरीफ़ जो हदीस जो सबक़ था पढ़ूं, तीअं सिंध धरतीअ तां वाबिस्ता इमाम बुख़ारी जा उस्ताद आहिनि। हज़रत वक़ी बिन जर्राह रहमहुल्लाह जेको इमाम बुख़ारी जो उस्ताद आहे, जेको सिंध बाबुल इस्लाम सां उन जो ताल्लुक़ आहे, सिंध धरतीअ सां ताल्लुक़ थो रखे। हज़रत इमाम अहमद बिन अब्दु बिन हुमैद, इमाम अब्दु बिन हुमैद अल कशी सिंधी, इहो बि सिंधी मुहद्दिस आलिम आहे जेको हज़रत इमाम बुख़ारी रहमहुल्लाह जो उस्ताद आहे। तंहिंजे करे अल्लाह साईं सिंध धरतीअ खे इहो मक़ाम मर्तबो ॾिनो। जीअं अॼु तव्हां असां हदीस पाक जे दर्स में वेठा आहियूं, ईअं अल्लाह साईं इमाम बुख़ारीअ जे उस्तादनि में बि सिंधी आलिम बणाया आहिनि। ऐं मुस्लमानो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं जिथे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो लक़ब हो अमीरुल मोमिनीन फिल हदीस, 5200 कुछ हदीसूं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे मिलनि थियूं। तमाम सहाबा में वधि अहादीस हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे, जंहिंजो नालो अॻिते अचे थो आख़िरी हदीस में ईंदो। इहो सहाबी सगोरो जंहिं रोज़े पाक जे साम्हूं मस्जिद नबवी में हदीस जी जॻह ते हदीस जो दर्स ॾींदो हो। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु सहाबी हदीस जो दर्स ॾींदो हो। हज़रत इब्न शुहाब ताबई उहो जेको आहे हदीस जो दर्स ॾींदा हुआ त उते हज़रत इमाम मालिक रहमहुल्लाह बि हदीस जो दर्स ॾिनो आहे। उन जॻह ते तव्हां असांजे सिंध सां वाबिस्ता सिंधी आलिमनि बि हदीस पाक जी ख़िदमत कई आहे। 60-70 साल ताईं 60-70 साल ताईं उन्हनि सिंधी आलिमनि उते ख़िदमत कई आहे। हज़रत अबुल हसन कबीर, हज़रत अबुल हसन सग़ीर, हज़रत मुहम्मद हयात, इहे सिंधी आलिम आहिनि जन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे साम्हूं उन जगह ते हदीस पाक जो दर्स ॾिनो जिथे हज़रत इब्न शुहाब ताबई उन हदीस जो दर्स ॾिनो, जिथे इमाम मालिक रहमहुल्लाह हदीस जो दर्स ॾिनो, जिथे हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु सहाबी हदीस जो दर्स ॾिनो, जिथे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु हदीस जो दर्स ॾिनो, जिथे मुहम्मद मुस्तफ़ा साहबिन खे हदीस जी दौलत सां नवाज़ियो। तंहिंजे करे मुस्लमानो, अल्लाह से सिंध खे अहिड़ी नेमत सां नवाज़ियो आहे। शल रब करीम तव्हां असांखे इन हदीस जी नेमत सां नसल दर नसल आबाद फरमाए। जे रब साईं अॼु तव्हां असांखे हदीस पाक जे सबक़ में हाज़िरी जी सआदत नसीब फरमाई आहे, ईअं रब साईं तव्हां असांजे बचड़नि खे नएं नसल खे नसल दर नसल इल्म ऐं क़ुरान जे हदीस सां अल्लाह से मुनव्वर ऐं रोशन फरमाए। मुस्लमानो, हीअ नेमत, हीअ ख़ज़ानो, हीअ दौलत दुनिया जे नेमतनि खां कई हिसा वधीक। हीअ उहा दौलत ऐं नेमत अथव जो हिन में जेके रावी हूंदा आहिनि हदीस पाक में रावी, अॻिते ईंदा हदीस जा रावी,
बुखारी शरीफ़ एॾी वॾी फज़ीलत वारी आहे जो असांजा उस्ताद हा साईं मुफ़्ती ग़ुलाम क़ादिर साहिबु छेड़ी वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त हिन बुखारी शरीफ़ जो सिर्फ़ु माण्हू रावियुनि जो सिर्फ़ु नालो पढ़े यानी जेके हिन अनफुलान इहे रावी त उहे रावी एतिरे शरफ़ ऐं इज़त मक़ाम मर्तबे वारा आहिनि जेकॾहिं उन्हनि रावियुनि जा नाला पढ़ी इंसानु रब खां दुआ घुरंदो रब उन जे दुआ खे ख़ाली न मोटाईंदो बुखारी शरीफ़ जा जेके रावी आहिनि ख़ासि तरह सां उस्ताद मुफ़्ती ग़ुलाम क़ादिर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जंहिंमें हज़रत अब्दुल्लाह इब्न मुबारक हुजे अब्दुल्लाह इब्न मुबारक जंहिं रिवायत में अचे त जेकॾहिं को तालिबुल इल्म को आलिम दीन हदीस जे दौरान उन जूं हाजतूं आहिनि ज़रूरतूं आहिनि ऐं उन वक़्त में उन नालनि खे पढ़ी करे रब जे आॾो हथ रखणी दुआ घुरंदो त रब उन जी दुआ खे क़बूल कंदो मुसलमानो हदीस पाक वॾी नेमत आहे हज़रत अब्दु बिन हुमैद हज़रत यहया रहमहुल्लाह हिकिड़ो मुहद्दिस थी गुज़रियो आहे उन जो उस्ताद हो अब्दु बिन हुमैद हज़रत अब्दु बिन हुमैद जो उस्ताद हो हज़रत अबू मामर हज़रत अबू मामर जो उस्ताद आहे इब्न शुहाब ज़ुहरी इब्न शुहाब ज़ुहरी जो उस्ताद आहे हज़रत अनस बिन मालिक हज़रत अनस बिन मालिक साहबीअ जा उस्ताद आहिनि इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा हाणे हिकिड़ी हदीस पाक आहे उहा हदीस पाक इहा थी अचे जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्नल्लाह यस्तजी इन्नल मलाइकत ला तस्तजी ज़िशैबतिल मुस्लिम अल्लाह जा फरिश्ता अच्छी दाढ़ी वारे मुसलमान जो हया था करनि अच्छी दाढ़ी वारे मुसलमान जो हया था करनि हाणे उहो यहया इमाम मुहद्दिस जॾहिं फौत थियो त वफ़ात खां पोइ हिन वटि फरिश्ता आया हिन खां सुवाल जवाब करण त हिननि फरिश्तनि खे चयो थोरो तरसो मां तव्हांखे जवाबु ॾियां थो हेठि मुराक़बो कयईं चहिरो मथे करे पोइ उन्हनि खे चयईं त तव्हांखे कीअं ज़रूरत थी आहे जो तव्हां मां महिमान खां था पुछो चए छो असांखे रब मोकिलियो आहे चए बाबा मां वटि त हदीस पाक त ॿी पहुती आहे मां दुनिया में हदीस जी ख़िदमत कंदो हुउमि मूंखे हदीस पढ़ाई अबू अहमद उहो तो चवे त मूंखे हदीस पढ़ाई अबू मामर चए मूंखे हदीस पढ़ाई इब्न शहाब चए मूंखे हदीस पढ़ाई अनस बिन मालिक अनस तो चवे मूंखे हदीस पढ़ाई हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे हदीस ॿुधाई जिब्रील चयो त यक़ूलुल्लाहु तआला अल्लाह तो चवे इन्नल मलाइकत ला तस्तजी ज़िशैबतिल मुस्लिम अच्छी दाढ़ी वारे मुसलमान खां फरिश्तनि खे हया थींदो आहे पोइ मां दुनिया जो जहान छॾे आयो आहियां अच्छा मुंहिंजी दाढ़ीअ में वार आहिनि ऐं तव्हां मां उन महिमान जेको निंड पियो हुउमि आलम बरज़ख में तव्हां मूंखे उथाए करे मूंखां वरी तव्हां सुवाल जवाब शुरू कया आहिनि फरिश्ता विया रब जी बारगाह में रब साईं खे अर्ज़ु कयो त अल्लाह साईं हिकिड़ो बानो आयो आहे दुनिया में जंहिंखे हदीस जो इल्मु हो असांजे साम्हूं हदीस पाक थो पढ़े पोइ रब साईं जे आॾो उन्हनि फरिश्तनि उहा हदीस पाक पढ़ी जेको हे मुहद्दिस पढ़े पियो हाणे रब साईं फरमायो त सदक अबू अहमद सदक अबू मामर सदक इब्न शुहाब सदक अनस बिन मालिक सदक रसूलुल्लाह सदक जिब्रील व अना सादिकुल अमीन रब फरमायो त अबू अहमद जेको उनखे हदीस खे बयान पियो करे उहो बि सही आहे सचु पियो ॻाल्हाए हज़रत अबू मामर मुहद्दिस बि सचु पियो ॻाल्हाए रब फरिश्तनि खे फरमायो हज़रत इब्न शुहाब ज़ुहरी बि सचु पियो ॻाल्हाए ऐं रब फरमायो त हज़रत अनस बिन मालिक साहबी बि सचु ॻाल्हायो ऐं मुंहिंजे रसूल पैगंबर मुहम्मद मुस्तफ़ा बि सचु ॻाल्हायो हज़रत जिब्रील फरिश्तनि जे अॻुवाण बि सचु ॻाल्हायो व अना सादिकुल अमीन रब फरमायो मां बि सचो ईमानदार आहियां तंहिंजे करे मुंहिंजो इहो फरमान आहे इन्नल मलाइकत ला तस्तजी ज़िशैबतिल मुस्लिम फरिश्तनि खे अच्छी दाढ़ी वारे जो हया थींदो आहे तंहिंजे करे इन महिमान खे कुझु बि न चओ इनखे चओ त तूं भला आराम सां सुतो पियो हाणे ॾिसो हदीस एॾी वॾी नेमत आहे जो अहिड़ो आलम बरज़ख जो जहान जिथे फरिश्तनि खे सुवाल जवाब जो हक़ आहे लेकिन हदीस जी दौलत सां उन यहया मुहद्दिस खां फरिश्ता वधीक सुवाल नथा करनि इंसानो इल्म एॾी वॾी नेमत आहे त ख़ैर हज़रत इमाम बुखारी रहमहुल्लाह जेको पंहिंजो किताब बुखारी शरीफ़ लिखियो आहे हाणे उन में आख़िर में किताब जेको हिन बाब आंदो आहे उन वक़्त में जेके जुहैमिया फ़िरक़ो हो जेके अकुल ते हलंदा हुआ उन्हनि जो रद ऐं जवाब जे लाइ इमाम बुखारी रहमहुल्लाह उन निस्बत सां क़ुरान जी आयत ऐं हदीस पाक खे इमाम बुखारी जन आख़िर में आंदो आहे
बाब क़ौलिल्लाहि व नज़अुल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह। इमाम बुखारी रहमहुल्लाह आख़िर में क़ुरान शरीफ़ जी आयत खे बयानु कयईं। पहिरीं जॾहिं हिन हदीस पाक जी शुरूआत कई, कैफ़ कान बदुल वही इला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना औहैना इलैका, उते बि हिन क़ुरान पाक जी आयत खे बयानु कयो आहे। इमाम बुखारी इब्तिदा में बि क़ुरान शरीफ़ जी आयत बयानु कई, आख़िर में बि क़ुरान पाक जी आयत। इतां इमाम बुखारी ॿ शयूं उम्मत जे साम्हूं रखियूं आहिनि। हिकु त इहा शइ आहे त तव्हांजो ताल्लुक़ क़ुरान पाक सां हुजे। क़ुरान शरीफ़ वरी शइ आहे। इंसान जॾहिं ॿारड़ो थींदो आहे नंढड़ो, उनखे अलिफ बा पढ़ाईंदा हूं, पोइ अलिफ बा खां बाद उस्ताद कारी साहब वञी ॿारड़ो क़ुरान शरीफ़ पढ़ंदो आहे। पर तोणी आलिम थी वञे, मुहदिस बणिजी वञे, आख़िर पोढ़ो थिए, तॾहिं बि इंसान जी कामयाबी तॾहिं आहे जो हिन जो ताल्लुक़ क़ुरान पाक सां हुजे। इंसान जी इब्तिदा बि क़ुरान पाक सां, इंसान जी इंतिहा बि क़ुरान शरीफ़ सां हुजे। तंहिंजे करे इमाम बुखारी पंहिंजी किताब जी इब्तिदा में बि क़ुरान जी आयत आंदी ऐं आख़िर में बि क़ुरान पाक जी आयत आंदो। हिकु इहा शइ। ॿियो इमाम बुखारी रहमहुल्लाह जेका क़ुरान पाक जी आयत आंदी, पहिरीं क़ुरान शरीफ़ जी जेका आयत आहे उन में आहे कैफ़ कान बदुल वही, वही जी शुरूआत आहे। इंसान कॾहिं कॾहिं अकुल ते हलंदो आहे, अकुल ते हलंदो आहे, पर दीन जो मदार छड़ो अकुल ते न आहे, बल्कि इंसान क़ुरान शरीफ़ सां ताल्लुक़ रखे। वही पाक इहा वॾे में वॾी शइ आहे जो इंसान जो ताल्लुक़ वही पाक सां थी पए। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु साहबी आहे, जेको लिखंदो हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक खे, वही गैर मतलू खे साहबी सगुरो लिखंदो त साहबी ने उनखे मना कयो त अब्दुल्लाह तूं कीअं थो लिखे? पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका प्यार मोहब्बत में गुफ्तगू करनि त उहा तूं लिखंदो कर, जेका गुस्से कावड़ में हुजे त उहा तूं लिखंदो न कर। त साहबी लिखणु छॾे ॾिनो। हिकु भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठो अब्दुल्लाह बिन अमर बिन आस। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अब्दुल्लाह तूं छो नथो लिखे? चइसे मूंखे साहबिन मनो कयो आहे त अल्लाह जो रसूल जॾहिं प्यार मोहब्बत में गुफ्तगू करे त लिखंदो कर, जॾहिं गुस्से कावड़ में हुजे त पोइ उहा शइ तूं न लिखंदो कर, उहा हदीस पाक न आहे, वही गैर मतलू न आहे। त हज़रत अब्दुल्लाह के हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उक्तुब या अब्दुल्लाह फ़इन्नहु ला यख़रुजु मिन्हु इल्ला हक़्क़ुन। अब्दुल्लाह, अल्लाह जो नबी हो, जहिड़ी बि कैफ़ियत में हुजे त नबीअ जी ज़ुबान खां वहयु बयानु थींदो आहे, सचो ई सचो बयानु थींदो आहे। तंहिंजे करे तूं लिखंदो कर। तंहिंजे करे तोणी नबी प्यार मोहब्बत में गुफ्तगू करे, उहा बि वही आहे। जेकॾहिं नबी गुस्से कावड़ में बयानु करे, उहो बि अल्लाह जो वहयु आहे। तंहिंजे करे इमाम बुखारी शुरू में किताबुल वही आंदो, पोइ वरी किताबुल ईमान आंदई, किताबुल ईमान आंदई। हाणे वही जो मक़सदु आहे ईमान जी दौलत। ईअं त हिकिड़ो गैर मुस्लिम बि आहे, काफ़िर बि आहे, यहूदी बि आहे, मिर्ज़ाई बि आहे, लेकिन क़ुरान पाक सां ताल्लुक़ अथसि। भले हुजे हिकिड़ो बाणियो आहे, घर में क़ुरान पाक रखियो वेठो हुजे, लेकिन ईमान न अथसि। ईमान खां सवाइ का शइ कारगर न आहे। इहो अबू लहब आहे, पंहिंजी बानी बीबी सौबीह जॾहिं ख़बर थी ॾेसि त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼमिया आहिनि, ख़ुशीअ में आज़ादु थो करे, लेकिन जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जो ऐलान था करनि जबल जी चोटीअ ते, त अबू लहब उन तौहीद जो मुक़ाबिलो थो करे। ईमान न अथसि त इहा मोहब्बत कंहिं बि कम जो फ़ाइदो न ॾिनो। मुस्लमानो, इन जे करे इमाम बुखारी किताबुल ईमान खे आंदो, पोइ वरी किताबुल इल्म बयानु कई। ईमान उहो कारगर आहे जॾहिं इल्म सां ताल्लुक़ हुजे। क़ुरान जो इल्म वॾे में वॾी शइ आहे मुस्लमानो, ऐं इल्म जहिड़ी दौलत वॾे में वॾी नेमत आहे। अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो मन युतिल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा। जंहिंखे क़ुरान जी इल्म जी दौलत मिली उनखे खैर कसीर मिलियो, खैर कसीर मिलियो। ऐं मुस्लमानो, ही इल्म एॾे वॾे मक़ाम मर्तबे वारो आहे। तव्हांजे साम्हूं ही बचड़ा जेके 9 साल उन्हनि तालिबी इल्मी जो सफ़र कयो, लेकिन हाणे उन्हनि ते ज़िम्मेदारी थींदी। हाणे हदीस पाक खां बाद उहे उलमा जे मसनद ते अची आहे। इहे जेके तालिबुल इल्म आहिनि, इन्हनि जो वॾो दर्जो अथव। हज़रत इस्माईल रहमहुल्लाह हिकिड़ो मुहद्दिस आहे, जेको हज़रत हसन बसरी जो शागिर्द आहे। हज़रत हसन बसरी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जा शागिर्द आहिनि। हज़रत अबू हुरैरा साईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द आहिनि।
हाणे हज़रत इस्माइल था फरमाइनि असांजा उस्ताद हज़रत हसन बसरी बीमार थी पिया पोइ असां तालिबुल इल्म आयासीं उनजी ख़ैर आफ़ियत पुछण जे लाइ त पेर सिधा कयूं सुतल हुआ जॾहिं तालिब ख़िदमत में आया त पेर पोइ करे अदब सां वेठा पोइ मां चयुमि साईं तव्हां असांजा उस्ताद मुरबी हो अदब सां छो वेठा हो फरमायो तोखे मुबारक हुजे मोहम्मद इस्माइल जो तूं मूंखां उस्तादी सुन्नत अदा कराई आहे त हज़रत हसन बसरी फरमायो ईअं असां तालिबुल इल्म पंहिंजे उस्ताद सहाबी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु वटि जेके असां इल्मु पढ़ंदा हुआसीं असांजो उस्ताद बीमार थी पियो पोइ असां जॾहिं तालिबुल इल्म आयासीं त असांजा उस्ताद पेर सिधा कयूं सुतल हुआ जॾहिं तालिब ख़िदमत में वेठा त उस्ताद पेर पोइ करे अदब सां वेही रहिया हज़रत हसन बसरी अर्ज़ु कयो साईं असां तव्हांजा रूहानी बच्चा आहियूं छो तव्हां अदब सां वेठा हो हज़रत अबू हुरैरा फरमायो मुबारक हुजे हसन बसरी जो तूं मूंखां उस्तादी सुन्नत अदा कराई आहे असां सहाबी तालिबुल इल्म जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में इल्म पढ़ंदा हुआसीं ईअं महबूब मुस्तफ़ा बीमार थी पिया पोइ असां तालिबुल इल्म हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयासीं पुछण ख़ैर आफ़ियत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेर सिधा कयूं सुतल हुआ जॾहिं तालिबुल इल्म महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आया त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेर पोइ करे अदब सां वेही रहिया हाणे इंसानो इहो अदब कहिड़ी शइ जो आहे उन जे सीननि में जेका हदीस जी दौलत आहे उन हदीस पाक क़ुरान इल्म जो अदब आहे तंहिंजे करे रब करीम तव्हां असांखे तुलबा जो उलमा जो अदब एहतराम नसीब फरमाए इंसान इन्हनि खे हिक़ारत जी निगाह सां न ॾिसे इन्हनि जो वॾो शान मर्तबो आहे बाब क़ौलुल्लाहि व नज़उल मवाज़िन अल क़िस्त लियौमिल क़ियामह इमाम बुखारी क़ुरान पाक जी जेका आयत आंदी रब से फरमाए थो असां रखंदासीं मीज़ान क़यामत जे ॾिहाड़े इंसाफ़ जा आया इहे मीज़ान घणा हूंदा इते उलमा जा टे कौल आहिनि हिकिड़ो कौल इहो आहे त हर हिकु इंसान जो अलॻि अलॻि मीज़ान हूंदो ॿियो कौल इहो आहे त हर इंसान जे अमल जो अलॻि अलॻि मीज़ान हूंदो टियों कौल इहो आहे जमहूर जो त न बल्कि हिकिड़ो ई मीज़ान हूंदो हाणे हिते जम जो जेको लफ़्ज़ आंदो वियो आहे उन जे यानी कि शान मर्तबे खे वधाइण जे लाइ त एॾो वॾो मीज़ान हूंदो ॼाणो त घणा मीज़ान आहिनि इन जे करे रब फरमायो नज़उल मवाज़िन अल क़िस्त लियौमिल क़ियामह व अन आमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न तूज़न इंसाननि जा अमल ऐं उन्हनि जा अक़वाल इन्हनि सभिनि जो वज़न कयो वेंदो आया वज़न कहिड़ी शइ जो थींदो इते इमाम बुखारी उन ये बातिल फ़िरके खे जवाब थो ॾे जेके अकुल ते हलंदा हा इमाम बुखारी तो फरमाए त न बल्कि इंसान जा अमल अक़वाल इहे सभिनि जो वज़न थींदो जेके आराज़ आहिनि जेका शइ ॾिसण में नथी अचे उन्हनि जो बि मीज़ान थींदो हाणे इन में बे टे कौल आहिनि आया इंसान जा जेके हिन अमल ख़ुदि उन्हनि जो मीज़ान थींदो हिकिड़नि मुहद्दिसनि जो इहो कौल आहे त इंसान जा जेके अमल आहिनि ख़ुदि उन्हनि जी वज़न थींदो ॿियो कौल इहो आहे त न जंहिं सहीफ़नि में इंसान जा उहे आमाल नामा लिखियल आहिनि उहे सहीफ़ा उन्हनि जी जेको आहे वज़न थींदो उहो जेका हदीस बुताक आहे आलमनि सगूरनि खां तव्हां ॿुधी हूंदी त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो शख़्स ईंदो रब जी बारगाह में जंहिंखे अख ड्रेग जेतिरा दफ़्तर गुनाहनि में हूंदा उन में ईमान कलमो त हूंदुसि नेकी न हूंदसि पर रब साईं फरमाईंदो त हिन इंसान जेको कलमो पढ़ियो आहे कलमे वारो रुका उहा खणी अचो बुताका खणी अचो उहा बताका ईंदी हे बानो रब खे अधु कंदो रब साईं हेॾे अख ड्रेग जेतिरा गुनाहनि जा दफ़्तर आहिनि हीअ बुताका पर्ची छा मुक़ाबिलो कंदी रब फरमाईंदो तुंहिंजे साम्हूं था वज़न कयूं जॾहिं उन जे साम्हूं वज़न थींदो त जंहिं ते कलमो लिखियलु हूंदो उहा पर्ची गौरी वज़नी थी पवंदी हाणे इते इंसानो हिकु अलाह जो अदुल इंसाफ़ आहे ॿियो रब जो रहम आहे हदीस कुदसी आहे रब तो फरमाए रहमती वसिअत अला ग़ज़बी मुंहिंजो रहम गुस्से कावड़ ते ग़ालिब आहे हाणे इते इहो अलाह जो रहम आहे उहो जेको 99 दफ़्तर अथसि अलाह साईं उन खे अहमियत नथो ॾे पर हिन बाने जेको कलमो पाक पढ़ियो आहे उन कलमे जी पर्चीअ खे वज़न मिलियो इहो अदुल इंसाफ़ जी बज़ाहिर त मीज़ान थो रखिजे लेकिन इते कलमे जी पर्ची जेका गौरी थिए थी इहो अलाह जो रहम फज़ुल अथसि रहम ऐं फज़ुल आहे टियों उलमा था फरमाइनि त इंसान जेको भी इंसान अमल थो करे उन अमल की शक्ल थी अचे उहो उन्हनि जे अमलनि जी शक्ल जी जेका आहे उहा मीज़ान थींदी जे हिते इंसान कुरान पाक में अल्लाह से फरमायो फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फ़ी ईशत राज़िया
जंहिंजा अमुल सकील थिया गौरा थिया हाणे इते आलमन सगुरनि फरमायो आहे जेको इंसान ईमान ऐं इख़लास सां अमल थो करे अल्लाह जी रज़ा सां इख़लास सां उन अमल खे वॾो वज़न हूंदो वॾी क़ीमत हूंदी जेको माण्हू अल्लाह जे रज़ा ख़ातिर अमल थो करे नमाज़ थो पढ़े क़ुर थो पढ़े ज़िक्र थो करे उते अमल थींदो उते वज़न थींदो उन अमल खे जेको इख़लास सां हुजे बाक़ी जेको रिया ॾेखाव वारो अमल हुजे उनखे उते वज़न न थींदो फामा मन ख़फ़त मवाज़ीनहु फहुम हाविया जंहिंजा अमल हलकड़ा थी पिया उन जी जाइ जहन्नम आहे तंहिंजे करे इमाम बुखारी हदीस पाक आंदी व अन आमाल बनी आदम वक़ौलहुम तूज़नु यूज़न वक़ाल मुजाहिद अल क़िस्तास अल अदल बिर्रूमिया इमाम मुजाहिद चए त क़िस्ताल इहो जेको लफ़्ज़ आहे इंसाफ़ जी माना में ईंदो आहे रूमी ज़बान में पर जेकॾहिं अल क़िस्त ईंदो मस्दरुल मुक़सित वहुवल आदिल अक़सत युक़सित इक़सात पोइ माना इंसाफ़ थी पवंदो व अमल क़ासित फहुवल जाइर पर जेकॾहिं क़सत यक़सित मुजरद बाब ईंदो पोइ माना थींदी ज़ुल्म जी व बि क़ाल हदसना अहमद बिन अशकाब इश्काब बि ईंदो आहे अशकाब बि ईंदो आहे इहो मुहद्दिस आहे इमाम बुखारी जो उस्ताद आहे चए थो हदसना मुहम्मद बिन फुज़ैल इहो मुहम्मद बिन फुज़ैल जीअं वॾो मुहद्दिस हो तीअं वॾो अल्लाह जो वली बि थी गुज़रियो आहे इन जे मुतालिक़ अचे थो अख़ज़ अन इमाम अज़ीम व अख़ज़ अनहु इमाम अज़ीम व रवा अनहु इमामान अज़ीमान मुहम्मद बिन फुज़ैल जेको शागिर्द आहे इमाम आज़म अबू हनीफ़ा जो वरी हिन जो शागिर्द आहे इमाम शाफ़ी रहमहुल्लाह वरी हिन खां ॿिनि इमामनि रिवायतूं कयूं इमाम बुखारी इमाम मुस्लिम तंहिंजे करे मुहम्मद बिन फुज़ैल इहो वॾो मुहद्दिस अल्लाह जो वली नेक सालिमानो थी गुज़रियो आहे अन उमारा बिन क़ाक़ा इहो बि मुहद्दिस आहे अन अबी ज़ुरअ हे हज़रत अबू ज़ुरअ जेको हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ जे ख़ानदान मां अचे थो तंहिंजे करे हिन जो बि फ़िक़े हनफ़ी सां तालुक़ हो अन अबी ज़ुरअ अन अबी हुरैरत हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अबू हुरैरा सहाबी इते अबू जी माना पीउ न आहे इते अबू जी माना है वारो अक्सर के माण्हू चवंदा आहिनि अबू हुरैरा माना ॿिलीअ जो पीउ ईअं न आहे जे अबू बकर हज़रत सिद्दीक़ साईं खे तव्हां असां अबू बकर चवंदा आहियूं इते अबू जी माना पीउ न आहे इते अबू जी माना है अबू बकर माना पहिरियां ईमान आणण वारो पहिरियां कुर्बानी करण वारो हर शइ में अगराई करण वारो पहिरियां त इते अबू जी माना वारो आहे त हिते अबू हुरैरा इन जो जहालत में अब्दुल शम्स या ॿियो को नालो हो इस्लामी नालो अब्दुर्रहमान या अब्दुल्लाह या पर मशहूर इन जे करे हो जो हिन खे गोदरी में ॿिली साण हुई इन जे करे हिन जो नालो थी पियो अबू हुरैरा ॿिलीअ वारो तंहिंजे करे हिते अबू हुरैरा माना ॿिलियुनि जो पीउ न आहे हे सहाबी सगोरो इन खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी दुआ ॾिनी हज़रत उमर साईं जी हुकूमत में हे मदीने जो वाली गवर्नर हो हज़रत अबू हुरैरा साईं पोइ हज़रत अबू हुरैरा साईं हज़रत उमर साईं जी हुकूमत में मदीने पाक में हदीस जो दर्स बि ॾींदा हुकूमत जी ज़िम्मेदारी बि संभालींदा वरी माण्हुनि जी ख़िदमत बि कंदा हिकु भेरे हज़रत अबू हुरैरा साईं जॾहिं वाली हिन मदीने पाक जा त मथे ते काठियुनि जी गंढड़ी हुयनि भरी हुयनि पोइ झंग खां खणी इहा ख़ुदा वास्ते मदीने पाक जे शहर में मुसलमाननि जे दरवाज़नि ते लाहींदा पोइ जॾहिं अचनि पिया मदीने जे बाज़ार में रशूही माण्हू बीठा त हज़रत अबू हुरैरा साईं ज़ुबान ते लफ़्ज़ पिया चवनि औसे उत तरीक़ लिल अमीर औसे उत तरीक़ लिल अमीर औसे उत तरीक़ लिल अमीर पंहिंजो रस्तो अमीर जे लाइ कुशादो कयो जो मथे ते काठियुनि जी भरी आहे इहे काठियूं कंहिंजे दर ते हली लाहिया हाणे मुसलमानो थोरो सम्झिजो अल्लाह साईं इल्मु त वॾो ॾिनो आहिनि त सहाबी सगोरा पर इल्म ऐं सहाबियत सां वक़्त जी हुक्मरानी सां इंसानियत जा ख़ादिम आहिनि इंसानियत जा ख़ादिम आहिनि तंहिंजे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्नास अयालुल्लाह फअहब्ब अन्नास इलल्लाह मन अहसन इला अयालिह इंसान रब जी छांव में आहिनि रब खे उहो बानो प्यारो आहे जेको इंसानियत सां सोहो वञे तंहिंजे करे इंसानियत जो दर्स जेतिरो दीन इस्लाम ॾे थो जेतिरो मदारस खां मिले थो इन हदीस जी दौलत सां मिले थो कंहिं कॉलेज कंहिं यूनिवर्सिटी कंहिं ओताक बैठक मां इंसानियत जो एतिरो दर्स न मिलंदो आहे तंहिंजे करे उहे बेदीन माण्हू जेके क़ुर ते मदारस ते उलमा ते लब कुशाई कंदा आहिनि पहिरियों इस्लाम जी तारीख़ पढ़नि काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ कलमा महबूब आहिनि रहमान खे इल रहमान
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कहिड़ी आहे? रहमतुल लिल आलमीन आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह साईं इस्म आज़म ॾिनो अल्लाह जो। अल्लाह रब जो ज़ाती नालो आहे, इहो इस्म आज़म आहे। जेको इंसान जेको उम्मती रब जो ज़ाती नालो पढ़ंदो, हाणे मुहद्दिस उलमा था फरमाइनि त ॼणो अल्लाह जा सिफ़ाती नाला उहे उन वरिता। जंहिं हिकिड़े दफ़ो इंसान चयो अल्लाह, अवां बि चओ अल्लाह अल्लाह अल्लाह, हाणे इहो रब जो ज़ाती नालो एॾे वॾे शान मर्तबे वारो आहे। हज़रत इमाम ग़ज़ाली था फरमाइनि ॼण इन इंसान 4000 रब जा सिफ़ाती नाला वरिता। हाणे चवण में त देरि न थी, पर रब साईं तव्हां असांजे अमलनि में इहो लिखायो ॼणो हिन बाने रब जे ज़ाती नाले सां गॾु 4000 सिफ़ाती बि नाला रखिया आहिनि। हाणे अल्लाह जो जेको ज़ाती नालो आहे इहो आहे कुझु जेको आहे रब जो नालो जेको ज़ाती आहे। इन जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो अल्लाह जो ज़ाती इस्म आज़म मिलियो त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उहा आहे जंहिंमें रहम आहे, रहम घणो हो, तंहिंजे करे ज़ाती नालो अहिड़ो मिलियो जंहिंमें रहम खां वधीक जलाल हुजे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जेके पहिरियां रसूल गुज़रिया आहिनि उन्हनि खे इस्म आज़म हो अर रहमान जो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात में जलाल घणो त इन जे करे रब साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इस्म आज़म उनखे अल्लाह जो न हुयो, बल्कि उन जो इस्म आज़म हो अर रहमान जो। उन जी उम्मत रहमान जो लफ़्ज़ पढ़ंदी, इहो रब जो नालो सिफ़ाती पढ़ंदा त उन्हनि खे वॾो सवाबु मिलंदो। हाणे हिते रहमान जो लफ़्ज़ हिन जे करे आंदो वियो हदीस पाक में कलमातान हबीबतान इल रहमान। थोरी शयुनि ते, थोरी शइ ते वॾो एॾो सवाबु थो मिले, इहो अल्लाह जो अदल न आहे बल्कि रब जो रहम ऐं फज़ल आहे। उन मुनासिब सां लफ़्ज़ आया रहमान जा ख़फ़ीफ़तान अल लिसान, ज़बान ते हल्कड़ा आहिनि, सक़ीलतान फ़िल मीज़ान, ताराज़ो में गौर आहिनि। सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। तव्हां असां जेको इंसाननि ईमान आंदो आहे, कलमो पढ़ियो आहे, कलमे जो मक़सदु ॿ शयूं आहिनि। अल्लाह सां जेको ताल्लुक़ रखणो आहे रब जी ज़ात सां, उहो रब जी ज़ात सां ताल्लुक़ ॿिनि शयुनि जो ॿ शयूं मक़सूद आहिनि। हिकु आहे त अल्लाह साईं शिरक खां पाक आहे, सुभान अल्लाह। रब साईं हर ऐब खां, नुक्स खां, शिरक खां, निंड खां, ऊंघ खां, मुहताजी खां अल्लाह से पाक आहे। ऐं ॿियो अल्लाह जो हम्द करणो आहे, रब जी तारीफ़ करणी आहे। तंहिंजे करे सुभान अल्लाह में इहो मोमिन बानो पहिरियों अल्लाह जी इन शइ जी तारीफ़ थो करे त रब हर ऐब नुक्स खां पाक आहे, तंज़ी आहे। हाणे ही बानो रब जो ज़िक्र थो करे व बिहम्दिही अल्हम्दुलिल्लाह, हम्द अची वियो। हाणे इंसानो इमाम बुखारी जेके इहे ज़िक्र जा जेके अल्फाज़ आंदा आहिनि, अहिड़ा अजीब लफ़्ज़ हुन मुंतख़िब कया जीअं क़ुरान पाक सां बि मुनासिबत थिए। क़ुरान शरीफ़ जी इब्तिदा में छा आहे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हम्द जो लफ़्ज़ आहे। ऐं जन्नती इंसान जॾहिं जन्नत में वेंदा, आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, उते बि रब जो हम्द चवंदा। इमाम बुखारी पंहिंजे किताब जे आख़िर में बि उहे लफ़्ज़ आंदा, सुभान अल्लाह व बिहम्दिही, अल्लाह जो हम्द थिए, ताकि क़ुरान पाक सां निस्बत थिए। इहे कलमात सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम एॾे फज़ीलतुनि वारा आहिनि। हिकु हदीस में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको इंसान सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 100 दफ़ा पढ़ंदो, उनखे 100 हज जो सवाब मिलंदो। ॿी हदीस पाक में आहे, जेको इंसान व बिहम्दिही व बिहम्दिही व बिहम्दिही इहे अल्फाज़ पढ़ंदो, ॼणो उन ये हर शइ अल्लाह जे नाले ते फिदा कई, एॾो वॾो अजुर सवाब आहे। तंहिंजे करे इन तस्बीहात जी वॾी फज़ीलत है। हाणे हदीस पाक में ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यहूदी ऐं ईसाई इन्हनि खे अल्लाह से फरमायो, तव्हां महिनत कयो त मां रब तव्हांखे अजुर सवाब ॾियां। यहूदियुनि महिनत कई ज़ोहिर ताईं, ईसाइन महिनत कई असर ताईं, असर खां मग़रिब ताईं जेको वक़्तु हो, इन में महिनत कई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत। जॾहिं उन्हनि उम्मत इन्हनि में महिनत कई त हाणे रब साईं उन्हनि खे ॾिनो अमले क़लील अजरे कसीर। अमल त थोरो कयूं पर उनखे अजुर सवाब वॾो आहे।
तंहिंजे करे सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम अमल त थोरो आहे लेकिन जो अजुर ऐं सवाब तमामु वॾो आहे जो इंसान जे आमाल नामनि में अल्लाह जो ज़िक्र थो लिखियो वञे। तंहिंजे करे रब करीम तव्हां असांखे ज़िक्र सां आबाद फरमाए। अल्लाह साईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कहिड़ो साईं न मां थकी पियो आहियां थकावट ईअं कयो खणी दस्तार पोइ थिए खणी बोल साहब बयान करे साईं जन अचनि त मुस्लमानो अर्ज़ु पे कयूं त हीउ अल्लाह जो जेको ज़िक्र इमाम बुखारी अहिड़ी हदीस पाक आंदी रब जे ज़िक्र वारी त हाणे ज़िंदगी जो मक़सदु आहे अल्लाह सां तालुक़ वल ज़िक्रुल्लाह अकबर अल्लाह सां तालुक़ वॾी शइ आहे। ॿियो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि जेका हदीस पाक आंदी आहे ज़िक्र वारी सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम इहा जेका हदीस पाक आंदई त इंसान जे दुनिया जो मक़सदु आहे अल्लाह सां यादगिरी जो ताल्लुक़। हाणे इंसान अल्लाह जो ज़िक्र रब खे यादि करणु उन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो इहो फ़ाइदो आहे त अल्लाह जे ज़िक्र सां मुसीबतूं हलकड़ियूं थी वेंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं इंसान ते मुसीबतूं आज़माइशूं ईंदियूं आहिनि लेकिन अल्लाह जे ज़िक्र सां उहे मुसीबतूं हल्कियूं थी वेंदियूं आहिनि। ॿियो इंसान अल्लाह जे ज़िक्र में इहा शइ आहे जेको माण्हू जंहिंसां मुहबत रखंदो आहे त उनखे यादि घणो कंदो आहे। जेको जंहिंसां मुहबत रखंदो आहे उनखे यादि घणो कंदो आहे। तंहिंजे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तरजीब ॾिनी त तव्हां 100 दफ़ा इहो रब जो ज़िक्र कयो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। ऐं इंसानो अल्लाह जे ज़िक्र में वॾी तासीर आहे अल्लाह जे ज़िक्र में वॾी तासीर आहे। हिकिड़ो इंसान दुनिया जूं शयूं नफ़ो थो वठे खाए थो पीए थो लेकिन उन्हनि में एतिरो असरु न आहे जेतिरो असरु अल्लाह जे ज़िक्र में आहे। रूहानियत वॾी शइ आहे रूहानियत वॾी शइ आहे। अॼुकल्ह अक्सर बेशितर माण्हुनि खे शिकायतूं हूंदियूं आहिनि त साईं घर में बरकत नाहे आफ़तूं आहिनि मुसीबतूं आहिनि। उन जो बुनियादी सबबु इहो आहे त तव्हां असांजी ज़िंदगी रूहानियत खां ख़ाली थी वई आहे। अल्लाह जे ज़िक्र खां इंसान गाफ़िल थियो आहे। तंहिंजे करे अल्लाह जो ज़िक्र रब सां ताल्लुक़ इहा वॾे में वॾी नेमत आहे। तंहिंजे करे ज़िक्र जूं पंहिंजूं बरकतूं आहिनि। हाणे निमाज़ इहो ज़िक्र आहे क़ुरान शरीफ़ ज़िक्र आहे। ईअं अल्लाह जो ज़िक्र कलमो पाक सुभान अल्लाह चवणु इहो रब जो ज़िक्र आहे। इन जो शान मर्तबो तमामु घणो आहे। इन ज़िक्र सां इंसान खे क़ल्बी सुकून मिलंदो आहे। तंहिंजे करे अल्लाह करीम तव्हां असांखे ज़िक्र सां इन्हनि आमाल सालिह सां आबाद फरमाए। रब साईं दीन जी सम्झ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।